अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो चैनल ते एक दफ़ो ॿीहर भली कार आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तों, रियासत खैरपुर मीरस सिंध जो एक तारीख़ी शहर है। इन वीडियो में तव्हांखे खैरपुर मीरस जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। खैरपुर सिंध जो एक अहम ज़िलो ऐं शहर है। ये इलाको खजियन जे करे तमाम घणो मशहूर है। पूरे पाकिस्तान में सब खां वधीक खजी खैरपुर में थींदी है। पहिरियां ही बुअर नाले सां एक नंढो ॻोठ हुयो। साल 1781 में कल्होड़न ऐं टालपुरन विच में हालाणी वारी जंग लगी, जंहिं में अब्दुल नबी कल्होड़े ऐं उन जे गैर मुल्की इतिहादियन अफ़गानियन के शिकस्त मिली। उन जंग खां पोइ सिंध ते टालपुरन जी हुकूमत क़ाइम थी। टालपुरन जी हुकूमत खे थोरो ई अरसो गुज़रियो त टालपुरन जा पाण में इख़्तिलाफ़ात थी पिया। तंहिंखां बाद मीर फ़तेह अली ख़ान टालपुर सिंध खे 7 हिस्सनि में विरहाए छॾियो। मीर फ़तेह अली ख़ान टालपुर 4 हिस्सा पाण रखिया। 2 हिस्सा मीर सोराब ख़ान टालपुर खे ऐं 1 हिस्सो मीर ठारी ख़ान टालपुर खे ॾिनई। अहिड़ी रीति सिंध 3 हिस्सनि में विरहाइजी वई। खैरपुर रियासत जी हुक्मरानी सोराब ख़ान टालपुर जे हेठि आई। मीर सोराब ख़ान टालपुर खां पोइ खैरपुर ते मीर रुस्तम ख़ान टालपुर, मीर अली मुराद टालपुर, मीर फैज़ ख़ान टालपुर ऐं मीर इमाम बख्श टालपुर हुक्मरान थिया। 1843 में मियाणी जी जंग लगी। उन जंग में अंग्रेज़न बरतरी हासिल कई। उन जंग खां पोइ खैरपुर रियासत जो हुक्मरान अंग्रेज़न मीर अली मुराद ख़ान टालपुर खे रहण ॾिनो। कुछ अरसे खां बाद अंग्रेज़न पंहिंजे ई वफ़ादार मीर अली मुराद ख़ान टालपुर खां सॼी रियासत खसे फ़क़त मौजूदा खैरपुर ज़िलो रियासत तौरु ॾिनो। 1938 में खैरपुर बरतानिया जे असर हेठि अची वियो। 1947 में विरहाइगी वक़्तु अंग्रेज़न हर रियासत जे हुक्मरान खे हक़ ॾिनो त चाहे हू पाकिस्तान सां रहे या हिंदुस्तान सां। 1947 में मोहम्मद अली जिना ऐं मीर अली मुराद टालपुर सानीअ जे विच में मुआहिदो थियो, जंहिंखे इंस्ट्रूमेंट ऑफ एसेशन चयो वेंदो आहे। उन मुआहिदे तहत रियासत जा परॾेही मामला, दफ़ा ऐं राब्तेकारी जा मामला पाकिस्तान वटि हूंदा। बाक़ी रियासती मामला टालपुर हुक्मरान वटि हूंदा। 1951 खां पोइ खैरपुर रियासत खे पाकिस्तान में ज़म करण लाइ ज़ोर वधी वियो। नेठि 1955 में खैरपुर रियासत जी आज़ाद रियासत वारी हैसियत ख़त्म करे उन खे पाकिस्तान में ज़म कयो वियो। उन खां पोइ खैरपुर सिंध जो हिकु अहम ज़िलो ऐं शहर बणिजी वई। खैरपुर ज़िले जा 8 तालुका आहिनि: खैरपुर, गंबट, कोट ॾिजी, ठरी मीरवा, फैज़गंज, नारो, किंगरी ऐं सोबोदेरो। हिन शहर जी सुञाणप मीर फैज़ मोहम्मद टालपुर जो ठारायल ख़ूबसूरत महल आहे। खैरपुर ज़िले में तव्हां सचल सरमस्त जी मज़ार, फैज़ महल, तारीख़ी माग कोट ॾिजी, बिलावल भुट्टो पार्क ऐं नारो तालको जो रेगिस्तान घुमी सघो था। खैरपुर ज़िले जी तालीम जी ॻाल्हि कजे त हिते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी आहे, सुपीरियर साइंस कॉलेज। उन खां अलावा ॿिया खोड़ निजी ऐं सरकारी तालीमी इदारा आहिनि। खैरपुर ज़िले जी सियासत जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु डॉक्टर नफ़ीसा शाह NA 208 तां MNA आहे। NA 209 तां सैयद फज़ल शाह जीलानी MNA आहिनि। NA 210 तां जावेद अली शाह जीलानी MNA आहिनि। खैरपुर ज़िले जा MPA PS 26 तां सैयद क़ाइम अली शाह आहिनि। PS 27 तां मोहम्मद अली वसाण MPA आहिनि। PS 28 तां साजिद अली MPA आहिनि। PS 29 तां मोहम्मद रफ़ीक MPA आहिनि। PS 30 तां सैयद अहमद शाह जीलानी MPA आहिनि। PS 31 तां नईम अहमद MPA आहिनि ऐं PS 32 तां मोहम्मद राशिद शाह MPA आहिनि। खैरपुर जी मौसम में सर्दी गर्मी ॿई अचनि थियूं। ऊन्हारे में खजियन जा बाग ॾिसण जो पंहिंजो मज़ो आहे। तव्हां हिते छुहारा ठहंदड़ बि ॾिसी सघो था। उम्मीद है दोस्तों खैरपुर जी दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।